अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदासीं। सिंधी मीडिया खे केतिरा ई ड्रामा ऐं प्रोग्राम ॾींदड़ बहितरीन डायरेक्टर अदल गबोल गिम्स अस्पताल में लाराणो करे वियो आहे। वाज़े रहे त केतिरे ई अरसे खां डायरेक्टर अदल गबोल जिगर जे आर्ज़े में मुब्तला हो, जेको अॼु लाराणो करे वियो आहे। सिंधी मीडिया खे केतिरा ई ड्रामा ऐं प्रोग्राम ॾींदड़ बहितरीन डायरेक्टर अदल गबोल अॼु गिम्स अस्पताल में लाराणो करे वियो आहे। संदसि इलाज गिम्स अस्पताल में हलंदड़ हो, जिते हुन दम धणीअ वारे कयो आहे। हिकु दफ़ो ॿीहर मां सां हीअ अपडेट शेयर कयूं पिया। सिंधी मीडिया खे केतिरा ई ड्रामा ऐं प्रोग्राम ॾींदड़ बहितरीन डायरेक्टर अदल गबोल गिम्स अस्पताल में लाराणो करे वियो आहे। होॾां माई टीवी नेटवर्क जे CEO रुस्तम लक पारां गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो पियो आहे। सिंधी मीडिया खे केतिरा ई ड्रामा ऐं प्रोग्राम ॾींदड़ बहितरीन डायरेक्टर अदल गबोल गिम्स अस्पताल में लाराणो करे वियो आहे। संदसि फ़तकी ते माई टीवी नेटवर्क जे CEO रुस्तम लक पारां गहरे ॾुख जो इज़हार कयो पियो वञे। सिंधी मीडिया खे केतिरा ई ड्रामा ऐं प्रोग्राम ॾींदड़ बहितरीन डायरेक्टर अदल गबोल अॼु गिम्स अस्पताल में लाराणो करे वियो आहे।